Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोट तई अखि में आसना अखि में मुआ अखी फेराए छड़ी आ सेठियाणी तू पांजी पार्टी मटाए तब्दीलीअ जो नारो हणो खोबाटा खाना एड़ो बेरुखीअ सां छो थो ॻाल्हाए मूंसां घर में जाइ ॾिनी थी दिलि में बि जाइ ॾे न फिलहाल वांदो ना नो एंट्री यानी घणो अञा इंतजार करणो पवंदी गोबाटा सपाटे जो पुटरां सपाटे जो पुट ई थी रहो वधीक लाट साहब थियण जी कोशिश न कर हा मूंखे क़िस्मत कीअं तुंहिंजे घर में वठी आई आहे न त मुंहिंजे ॾिसण जे लाइ मूंसां मिलण जे लाइ तोखे घणनि माण्हुनि जा ताना मेणा अलाए छा छा ॻाल्हियूं बर्दाश्त करणी पवंदियूं हाणे त डायरेक्ट मुलाक़ात थी वञे सेठियाणी वो ज़मानो ॿियो हो हाणे ज़मानो ॿियो आहे अॻे असां कखपति हुयासीं हाणे असां ख़ैर सां लखपति हो मुछ खे वट ॾियो घुमंदा था वठूं इन करे ई त मां बि चवां थी त तूं ऐं मां प्यार जो परणो करे छॾियो प्यार जो परणो कयो मां लखापति आहियां ख़ैर सां का मज़ाक त न आहे गोबाटा यादि कर उहे ॾींहं जॾहिं मुंहिंजे प्यार जे ॿिनि ॿोलनि जे लाइ वाशूं खिडेरे अची वेहंदो हुई तूं प्यार मां बूटो बि कोन ॾिनी हुई छो त उन वक़्तु मां कखपति हुउसि हाणे ख़ैर सां लखपति आहे लखपति मोए खे कंध में किली त लॻी आहे 5 लखनि ते एॾी मॻी कई अथई रखवाला ते कंध भर केरींदी साईं सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी कर मॻी कर हल प्यारा गोबाटा फोट छल थिए मुंहिंजो घोट तूं फोट चवें या कुझु ॿियो चवें पर तुंहिंजे प्यार जा पपीता मुंहिंजे दिलि में फुटी रहिया आहिनि सोचां थी पई त तोखे दिलि जे दरिए में विहारे पोयां अहिड़ी लत हणाए जो नासन भर वञी परते किरे उहे नक भर के रहण वारा ॾींहं खाई वई सेठियाणी तूं सेठियाणी आहे सेठियाणी थी रहो गोबाटे खाने जी दाल गोबाटी थियण जी कोशिश न कर मवाली हद मस्की न चरी है जा अरे परे थी दिमाग खराब थई जा आखिर असां लखपति हूं त आम ॻाल्हि थो रहियूं अॻे त सुञा हासीं रुपयो बि ख़र्च न कंदा हुआसीं हाणे जॾहिं लखपति थियाऊं त सूबेदार सूतले खे 50 जो नोट बासम न त लाकब में हूंदी ॿुधाए छॾियां बस कर हाणे बस कर अचो लखपति आहियूं का मुश्किल त न आहे ॿुधी 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 मुंहिंजा कन पची पिया आहिनि हिन सीन खां अॻु में जेको सीन हलियो हो न उन में बि इहो ई जुमिलो हो उन सीने में मां किथे हुअसि तू न हुए पर तो वारो पुटु मुंहिंजो मतिलबु आहे त तो वारो पीउ गोबाटो त हुयो न उन चयो हो अम्मा खे असां लखपति आहियूं का मश्करी न आहे हा पोइ बाबे गोबाटे सां वञी ॻाल्हा वञी गले मां वरी धांधो लाॾीसि पर आश्चर्य जांइसि किथे भॼी न पए वरी वठणो पवंदो असांखे हो छा हूंदो आहे एल्फी बेल्फी हणी पवंदी मां उन ॾे छाजे लाइ वञा उन जे पोयां अम्मा काफ़ी आहे बाक़ी मवाली ॿुध मां तुंहिंजे इश्क में गिरफ़्तार थी वई आहियां ज़मानत करा मवाली ज़मानत खां ॻाल्हि चढ़ी वई आहे पोइ मगज़ जो इलाज करा जेको दिमाग़ थी न हिनखे असां मगज़ चवंदा आहियूं मुंहिंजो इलाज त तो वटि आहे अरे मां डॉक्टर थोरी आहियां मां आहियां मवाली इलाज डॉक्टर कंदा आहिनि चरी छोकिरी ऐं मां तुंहिंजी मवाली वञ सफ़ा नियत ख़राब कयो वेठी आई छा मार पई मवाली तू मूंसां इहा प्यार जी लोड शेडिंग छो थो करे वापजा वारा लोडी शेडिंग करे सॼे मुल्क खे परेशान था करे उन्हनि खे केरु कोन थो चए बाक़ी मवालीअ थोरी लोडी शेडिंग कई त ॾोह थी पियो ॾोह न मवाली सवाब कमाए सवाब हा हा मूं सोचियो आहे इहे 5 लख न इन मां मस्जिद सगोरीअ खे 5 वॾा पखा वठी ॾियुसि जेके विञणा हणबा आहिनि उहे इहा बि भली ॻाल्हि आहे पर उहो बि को ॿियो फहम जंहिंसां पसी पीढ़ीअ खे छोकिरी मूंखां परे हटी वञ अॼु मूं सोचियो आहे मां वञा थो शहर उतां गाने में जेकी मादिल छोकिरियूं कलाम ॻाईंदियूं न अहिड़ी का छोकिरी पढ़ण जी पोइ ॻोठु वापसि ईंदुसि ईअं न कर मवाली मुंहिंजे दिलि में चाकुनि जा झीर न हण मां तुंहिंजे प्यारे लाइ आती आहियां इश्क लाइ परेशान आहियां मां तुंहिंजी मोहबत में मस्तु आहियां मुंहिंजी सची सिक खे सिकाए न कुछ सोच भवाली कुछ सोच ॾाढो सोचो अथमि हर कोन सोचींदुसि
मवाली तो मां 5 लख न त 2.5 लख जरूर कढंदसि। लेडी बंदो के तुझो ठका दे हाल वालो तोले जड़ो मुंह लगो पियो थई। मिठल तूं ही तू केड़ा ठका कढी रही है? मिठल कूड़ी मोहब्बत जा मुंह ठका बुधा किथे भी मुके कूड़ दिसण में कोन पियो अचे। लगे तो तुझे मन में बेवफाई जो जरासीम दाखिल थी चुको आ। न मिठल मिठड़ा मुझी दिल में मिठल जी मोहब्बत का सिवा को बि चिबरो चूं चूं नथो करे सके। न झिलकणी मुके हाणे महसूस थी वा तू पार्टी मटाए रही है। अगे त तोखे मवाली दे ठेको न वणंदो हाणे तू ने जे अग्यां पोयां थी घुमी छो? चरिया मोगा समझ जो सगो चोर मिठल मवाली वारन वटि 5 लख आहिनि 5 लख। अम्मा ऐं मां प्लान ठाहियो आहे त इहे 5 लख हिननि मां कीअं न कीअं करे कढणा आहिनि। अम्मा गोबा टेके चाहत जा चॉकलेट थी खाराए वेठी। तू वरी मवाली के मोहब्बत जी फकी फकाए रही है। ये न ते फकी फकाईंदे उन जे इश्क में गिरफ्तार थी वनी। न मिठल ईअं न थींदो। मां बि सेठियाणीअ जी धीउ आहियां सेठियाणीअ जी। अॼु ताईं सेठियाणी कंहिंखे सुर ॾिनो जो मां कंहिंखे सुर ॾींदसि। अलरेडी बंदो का तुझो ठका। हां सही तू ॿुधाई कौन पटीअ जी धी। बेशरम बेहया थर्ड क्लास। सेठ अब मूं छा कयो जो तव्हां मूंखे घटि वधि ॿुधा अरे ॻाल्हायो? तोखे न इहो लालू जेका बि सलाह थो ॾे उहा उबती थो ॾे। फ़ाइदे जे बजाए रुगो नुक़सान थो ॾे। जेको सामान थो वठी अचे उहो टीणो महांगो। चवांसि थो त 100 रुपए जा केला वठी आ त वठी त अचे थो पर 100 ते 200 रुपया हणी थो वञे। सेठ साहब 100 ते 200 कीअं? ॻाल्हि सम्झ में न आई। चवे थो त 100 रुपए जा वतम केला 100 रुपया ॾिनम केले वारे खे ऐं मथां वरी चवे थो 100 रुपए जा तव्हां केला खाधा। हाणे ईअं हर आइटम ते टीणा पैसा हणंदो मां त वञी पटे ते वेहंदुसि न। उन करे मूं आख़िरी फ़ैसिलो कयो आहे। कहिड़ो सेठ साहब? लालूअ खे नौकरीअ मां कढण जो। अॼु खां पोइ लालू मुंहिंजो नौकर आहे ई न। लालूअ जो मूं सां ऐं मुंहिंजो लालूअ सां को बि वास्तो न आहे। कलू इहो वञी सॼे ॻोठ में पढ़ो घुमाए छॾ। हा सेठ साहब मां हिन थो ऐलान कयां। वाह जी ॻाल्हि ॿुधाई अथव। अबा हिकु ऐलान ॿुधो। सेठ धनुअ लालूअ खे नौकरीअ मां कढी छॾियो। मज़ो थी वियो। सेठ धनुअ लालूअ खे नौकरीअ मां कढी छॾियो। मश्किरन जो ॻोठ तई। अदा वॾा जी अदा नंढा हीअ थी लांढी। हाणे तूं ई ॿुधा त मवाली पैसा किथे रखिया हूंदा? चवे पियो त लांढीअ जे खॿे पासे पूरिया अथमि भितरी पहाड़ में। त पोइ खाॿो पासो त ॾाढो वॾो आहे। बाबा हिम्मत मर्दा मदद खुदा कयूं था शुरू किथां न किथां निकिरी पवंदा। त पोइ हल। हा अचो वरी मिली वियो है। अरे मवाली किथे आहे? घर ही कोन थो अचे। छा थियो थी? मां घर ख़बर थी छोन थो अचां। बाबा तू घर में घोबा क्यों विहारियो वेठो आहीं? हाणे मुंहिंजी ज़रूरत आहे ॿुधा। हा बाबा घर में औरतूं हुजण जे करे माने टिकी जी सहूलियत थी पई आहे न मां घर में थो अचां। इहा जेकी चमकणी आहे निचिलकणी इहा मूंखे अखियूं फाए ॾिसे थी। मूंखे पंहिंजी इज़त जो ख़ौफ़ थो थिए। अरे हुननि जी नज़र असांजे पैसनि ते आहे। असांजी इज़त ते कोन्हे का। वो असांखो 5 लख कढण थियूं चाहिनि। त कोन ॾिजाइनि मां ॿुधाए छॾियां। हा मां इन्हनि पैसनि जे करे चङो भलो मुड़ुसु मारे सघां थो। तोखे बि ॿुधाए छॾियां मता इन्हनि पैसनि मां को आसरो करे पंजली खंडी न। अरे ॾे ख़बर पैसा किथे आहिनि? 3-4 ॾींहंनि खां वठी ॾिठा ई कोन अथमि। पैसा मां हथी का करे आयो आहियां। सेठ धनु वारी लांठीअ जे खाॿे पासे पूरे आयो आहियां। वञ उतां वञी कढी अचो। छो कढी अचां? अरे केतिरा ॾींहं थिया आहिनि
मां पैसा ॾिठा ई कोन्हनि मां अखियुनि सां ॾिसण थो चाहियां हथनि सां खणण थो चाहियां ऐं चपनि सां चुमण थो चाहियां हाय पैसो इहो थी पैसो इन्हनि ॻाल्हियुनि जे करे तुंहिंजो अॼु ताईं शनार्थीकार कोन थो ठहे पर मुड़ी कोन थो अरे ठहे या न ठहे पर इहे पैसा मां रोज़ अखियुनि सां ॾिसण थो चाहियां ठीकु आहे बाबा घोबाटा जेकॾहिं तुंहिंजी इहा आख़िरी ख्वाहिश आहे त ठीकु आहे मां वञा थो वञी कढी थो अचां हा हा अरे जल्दी खणी अचां त इहे पैसा ॾोकड़ ॾिसी पंहिंजूं अखियूं थधियूं कयां अखियूं ठारियां पैसो पैसो आहे साईं हाय हाय तू हिते पे तो खोटराई करी मां होने पे तो खोटराई कया मां वाली अलाए पैसा किथे लिकाए रखिया बड़ा कोशिश जारी रख किथों न किथों निकरी पवंदा अरे हेॾे छा था कयो इहो अयो वंगार था कयूं वंगार वाली सेठ धनु वंगार कया अदा मां वाली सेठ धनु चवा त ये जमीन ठायो इते भंग पोखींदासीं हा हा भली पर मूंखे थोरो शक थियो मूं चयो अलाए मूं जा पैसा था ॻोल्हण लाइ छा न न तुंहिंजा पैसा छो ॻोल्हींदासीं असांखे पंहिंजा पैसा गंज न असांखे पंहिंजे पैसनि जी खट थो रही आहे जो तुंहिंजा पैसा ॻोल्हींदासीं पोइ बि तो पैसा हिते पूरा आहिनि छा हा 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 अचो अचो मां तव्हांखे ॾेखारियां अचो अचो हा हल हल हली हली हाणे तव्हांखे मां सही सही ॾिसां थो हाणे हेॾा हिन पासे फिरी थियो हेॾो अचो लो लो हा मां हेॾा अचां हाणे हीअ जेकी जाइ अथव न ओ हिते हा इते पूरियल अथव चरिया अच्छा इते पूरे ला भी है यार मां हिनखे लाया तो सोला ये सब बता बड़ा अदा भी जा मैं टोपी भी लाया है कम के को पट्टियां अरे इधर छोड़ो अरे पाछा छोड़ो आता ईअं ॻाल्हि कयमि गाल के छोड़ सा तुझो छा वने बता बड़ा मां शुरू थिया हां पहले तू भला कर बिस्मिल्लाह कर तो पोरी मां मैं तो करे है तो अरे ख्याल अचा अंधा हानी पेर न कपे में जींस बता बड़ा ये दा न ढा भाई बिठोई तू कुछ तू बार वठा मारो कर हा हा ॾीस वारो हा दा हा छो न नंढो भाई हमरा ई छो न करे दवास ठोड़ चमकाईंदो अथव वधी बाक़ी कम खां ॿरो अथव छोड़ जो नालो छो थो वठी मुंहिंजी मर्ज़ी आहे न नंढो भाउ आहे मां कमु कराईंदोमांसि छो न हा अदा तूं हेॾे पासे ते थी बीह हा छो थोरो संभाल जाए तव्हांजी वॾी महिरबानी मुंहिंजा पूरियल पैसा तव्हां मूंखे पाण कढी ॾिना तव्हांजा थोरा मां खंडे वारे बुक ते लिखंदुसि छो त रोक ॾियणु मूंखे ईंदो ई कोन्हे को बाबो घोबाटो बि इंतज़ारु पियो करे चए पियो ॾोकरे खणी आ पंहिंजे अखियुनि सां ॾिठा हाणे पीउ जो चवणु त करिणो आहे न बसि बाबे खे जीअं ॾेखारींदुमि न बाबे ॾिठो इतबार कयईं न पोइ ॿिए हंधि पूरे छॾींदुसि ॿिए हंधि हा हा घर में रखण सां भाउ माण्हू चोरी करे था वञनि पूरियल हूंदा त कंहिंखे कीअं ख़बर पवंदी हा लुंडा ओ नंढा भला ॿुध वरी किथे पुरण जो इरादो अथई तव्हां पंहिंजा हो इन करे थो ॿुधायांव पर तव्हां कंहिंखे न ॿुधाइजो ॿुधाए छॾियांव न कोन ॿुधाईंदासीं तूं असांखे ॿुधा असां जेको नओं घर वरितो आहे न उनजे पोयां जेको वण कोन्हे न हा हा उन वण जे हेठां पूरींदुसि भली निशानी बि पकी हुजे त वण कोन्हे त बि पूरींदोसांसि पर तव्हां कंहिंखे ॻाल्हि न कजो पहुचाओ न सुभाणे इल्ज़ाम लॻे तव्हां ते सुठो न आहे न छो ॿुधाईंदासीं चङो यार मां हलां थो बाबो इंतज़ारु कंदो हूंदो पीउ खे इंतज़ारु करणु सुठो कमु न आहे वञी पैसा ॾेखारियासीं पंहिंजे अखियुनि सां ॾिसे घटि में घटि इतबार त कंदो चङो माशाअल्लाह महिरबानियूं महिनत असां कई खोटराई असां कई पैसा वरी हो खणी वियो काॾे विधो मवाली हिते त ॿिए हंधि पुरींदो वरी खोटींदासीं मिलाए ताड़ो छॾ ताड़ो मिलाए कम थो करी भला ताड़ा थो मिलाए सुरीनी ओ सुरीनी इडिया त बि ख़ुशख़बरी ॿुधाए सकूट एजन जा पुट पहिरीं ख़ुशख़बरी कॾहिं ॿुधाई जो ॿी थो हाणे ॿुधाई किनी किरड़ी जी थी पहिरीं ख़ुशख़बरी मां ॿुधी आयो आहियां ॿी तोखे ॿुधायां थो भलो वरी व्याज ते पैसा ॾियणु शुरू कया हूंदा तूं चला इहा ख़ुशख़बरी थी सघे थी इन खां वॾी ख़ुशख़बरी आहे ॿुधंदी न दिमाग़ मां
ठका निकिरी वेंदई। त पोइ अहिड़ी ख़ुशख़बरी मां ॿुधण नथी चाहियां जो दिमाग़ मां ठका निकिरी वञनि। मुंहिंजे दिमाग़ मां ठका निकिरंदो त मां बचंदसि, हूं त सी कान। बाक़ी वरी मां छा थो चाहियां? आॾे जा पुट, तोखे त मुंहिंजे मरण जो वॾो शौक़ु आहे। मां मरी वियमि न त केरु पिनो टुकुर बि कोन ॾींदुई। बस हाणे बस ठहियो, ख़ुशख़बरी ॿुध। हल ॿुधाए, जान छॾींदे तूं ई कोन। लालूअ खे हाणे धनुअ बि नौकरीअ मां कढी छॾियो अथई। इहा ख़ुशख़बरी आहे। ईअं सम्झ त हाणे कूओ फाथो आहे कोड़की में। मूं लालीअ खे बि रुसाए घर में विहारे छॾियो आहे। घर जो सीधो सामान, कपिड़ा लटा न आंदई न त घर में पेर बि रखण कोन ॾींदो सांस। मवाली त तूं गाह ई कोन थो विझे। चो तूं डोर ढको आ कवच में है तोखे गाह नथो विझे। तूं चिलकड़िया ये चमकाट कर चमकाट। घणा ई चमकाट कया आहिनि। अरे मवाली आहे न, इहो सफ़ा मूज़ी थी बीह रहियो आहे। प्यार मोहब्बत जी ॻाल्हि त करे ई कोन थो। साॻो ई हाल पिड़स गोबाटे जो। गोबाटे जूं गोबाटियूं असली बेकाबू थी वई। मां इन्हे गोबाटे खे कुर्ब जा अहिड़ा कारतूस ठोकींदसि जो वात वाडड़ में फाथो पियो हूंदसि। ऐं तूं बि मवालीअ खे मोहब्बत जा केला खाराए। केला खलुन सुधा खाई वेंदो नौदा। त पोइ चाहत जे चीकले ते चाढ़े अहिड़ा लामारा ॾियाराएसि जो वते बावाटियूं खाईंदो। अमा तूं बि इन घोबाटे खे इश्क जा अहिड़ा अंगूर खाराए जो वते ॿिके जो खोड़ो यादि कंदो। सठियाणी सिर ॾींदी पर सुर कोन ॾींदी। अमा तोखे हिते सुर बि ॾियणो पवंदई ऐं सिर बि ॾियणो पवंदई, छो जो मवाली ऐं घोबाटो पूरे ॾींहं जा ॼावल ई कान्हनि। मां कहिड़ो सतड़ी ॼावल आहियां? मां पूरनि ॾींहंनि ते ॼाई आहियां। जे हो पूरनि ॾींहंनि जा न आहिनि त मां हिननि खे पाणे बावाटियूं खाराईंदसि। तूं बि इन्हे मिठल जी मोहब्बत मन मां कढी उछल। साबुण सां हथ धोई टुआल सां उगी असुल लाहे पाहे हथ धोई कढ पाओ इन्हे मवालीअ जे। तूं पंहिंजे खोखलीअ कूड़ीअ मोहब्बत में इन्हे मवालीअ जो मग़ज़ कर चरियो। बस वो देख तमाशा। अमा इन मवालीअ मुंहिंजो मग़ज़ ख़राब करे छॾियो आहे। बाक़ी ठीकु आहे, ॾिसूं था अॻिते छा थो थिए। मश्किरन जो ॻोठ तई इतने तुझे दिमाग में लगे थो माकर टुग करे छॾियां। मवाली ऐं घोबाटे खां पैसनि खसण जो नओं तरीक़ो या नई ठगी तुंहिंजे ज़हन में छो नथी अचे? तूं बि घटि न आहीं। हाँ तुंहिंजो जन कमु कोन थो करे। अरे मूंखे त सार थो थिए त इहा सेठियाणी ऐं चिलकड़ी घोबाटे खां पैसा खसे वेंदियूं। उन करे चवां तूं त देर न कर। देर मां न, पर तूं पियो करी। तूं सम्झ त हाणे देर न आहे। अची वियो। केर प्लान तूं पंहिंजे बुरके वारो कमु शुरू कर ऐं गोबर खे पंहिंजे कूड़े कुर्ब में फासाए। चाहत जी चटणी, मोहब्बत जो मैसू ऐं इश्क जी अमली खाराईंदुसि। अरे अकुल जा अंधा उहो तोर वियो। हाणे घोबाटे जे घर में सेठियाणी चिलकड़ी आहिनि, उन्हनि बि घटि कोन कई हूंदी। हाणे को नओं आइडियो सोच। नओं हा मां सोचां, बाक़ी तूं रुगो मूं ते बच कर। तूं बि सोच न। जेकर मूं ते आई आहे त सम्झ मूं सोचे छॾियो। हूंदो बुरको पर कारो न, अछो ऐं कमु ॿियो हूंदो। कहिड़ो? अनोर ते कर न, अॻ में चकायो हिते कर कोन त चकर। वाह कादू वाह, मोचड़नि जी परवाह न आहे। पैसो खपे पैसो। सुरीली थी, सफ़ा बेसुरी न थी। हाँ मूं पियो सलमान शाह जो गानो बेसुरो ॻायो आहे जो तोखे न वणियो ऐं बेसुरी थी वियसि। हाणे हुनखे घर में अचण न ॾिजांइ। सेठ धनु हुनखे कढी छॾियो आहे। उहो बि न सुञनि वटि आहे छा खाइण लाइ जो पंहिंजे घर में खारायूं वेठा। ऐं ज़मीन जो तोखे लालू ॾिनी उहा तोखे पाण ख़बर आहे। बल्लू वटि व्याज में गिरवी आहे। जेॾी महिल फसल लहंदो त पंहिंजी ज़मीन छॾाईंदुसि। तेसी ताणी त लालू घर में रहे न। ख़बरदार मता ॿीहर लालूअ जो नालो वरितो अथई ऐं घर में हुनखे रहणो अथई त जेसे ताईं लालू घर जो सीधो सामान कपिड़ा लटा न आणींदो तेतर लालीअ सां मिलण कोन ॾींदोसांसि। ऐं ॿियो 10 चकर चयो थोमांसि जूता अलाए केतिरा छिगा पिया आहिनि, उहो बि मोचीअ खां नथो गुंढाए ॾे।
लालूअ खे मूं घर में ॾिठो न त टंगू गननि खां कटे छॾींदोसांसि ॿुधी कान थी छा लाली सां मिलण कोन्हे पेर बदाखिल न कंदो ॼणे निजी बाछाई जे बाबो खोबा छो तो सेठाणी में फासे तब 5 लख चट जे मां छो चिलकणी में फासा तब 5 लख चट मतलब आ त औरतूं माना खर्च बई मायूं गॾजन त तोखे वरी छा थियो आहे छो थो रही ज़ुल्मती मवाली मुंहिंजा हिकिड़ो न 2 3 4 5 7 48 55 96 ज़ुल्मती कहिड़ा ज़ुल्म थिया थई ईअं मूंखे सम्झ में न ईंदा सभु ज़ुल्म खोले मूंखे ॿुधा हिकु त सेठ धनुअ मूं ते इल्ज़ाम हणी मूंखे पंहिंजे घर मां कढी छॾियो अथई नौकिरी मां बि निकुर हलो हितां उन खां पोइ जेको ॿुआरो छोरो आहे न कलू उन मूं ते कर्फ्यू हणी लालीअ सां मिलण लाइ मूं ते पाबंदी हणी छॾी आहे बसि सम्झियुसि किथे सम्झो अथई अञा मसइलनि जा ढेर लॻा पिया आहिनि ढेर इहे सभु मसाइला खुलियल कचहरीअ में कजांइ हिते असां वटि टाइम न आहे असां वांदा न आहियूं असां हिसाब किताब में लॻा पिया आहियूं त जेके असां वटि हिनमहिल 5 लख आया आहिनि उन्हनि खे 10 लख कीअं कयूं अरे हेॾे तूं मुंहिंजो यार ई दोस्त ई मुंहिंजो ॻाल्हि ॿुध मुंहिंजी बाबा दोस्ती पंहिंजी जाइ ते बिज़नेस पंहिंजी जाइ ते हिन वक़्तु मुंहिंजो दिमाग़ बिज़नेस जे बारे में सोचे थो दोस्ती खे फ़िलहाल थोरो पासे ते कर मूंसां ज़ुल्म थी रहियो आहे तूं चईं थो दोस्ती खे पासे ते रख मां सम्झी वियो आहियां बाबा बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि अथई मवाली हर ॾुखे वक़्त में मां तोखे कमु आयो आहियां लालाणे ॻाल्हि ॿुधो हाणे ॾुखियो वक़्तु असां वटि अचणु मुश्किल आहे छो त असां हिनमहिल लखपति थिया आहियूं ऐं लखपति माण्हूअ वटि मसइलो हरू भरू न ईंदो इहो ॿुधाए छॾिजे इन्हनि 5 लखनि खे हेरा फेरी करे 10 लख करणा आहिनि ऐं वरी उन्हनि 10 लखनि खे फेरी गेरी करे एड़ी गेरी नथू खेरी करे 20 लख करणा आहिनि ठीकु आहे ॾुखिया ॾींहं गुज़री वेंदा भले तूं मुंहिंजी मदद न कर मां बि तोखे ॾिसी रहंदुसि ॾिसजांइ ॿुधाए ॾिस हल बा हल मदद जे लाइ हिननि खे मवाली लॻो आहे जंहिंमहिल असांजो वारो थो थिए ओॾीमहिल बनो चढ़ी थो वञनि केॾे पावली वई त केॾे असांजो घर वियो हाणे चिलकिरे जे पोयां त बि कमु कोन थो थिए हिते मदद न कंदई बाक़ी मवाली असांजी मदद कर ए यार कलू बात तोखे आसमान ते पे गोलो तू तो मूंखे ज़मीन ते मिली कहिड़ी ख़ुशी में यार तोखे जूतन जो हार मुंहिंजो मतिलबु आहे त नोटनि जो हार पाराइणो छा जे लाइ यार इहो मूंखां न पुछ इहे सम्झ त तो करोड़नि जो कमु कयो आहे कहिड़ो वरी मूं करोड़नि जो कमु कयो आहे लालू ऐं लालीअ वारो लालीअ खे हरू भरू रुसाए पंहिंजे घर में विहारे छॾियो अथई मूं मिठल खे नोटनि जो हार ठहिराइण जे लाइ मार्केट मोकिलियो आहे यार जेकॾहिं न मूंखे ख़बर हुजे हा त तूं हिते नाज़ुल थी थिए त मां 1000 रुपए जो हार खणी तुंहिंजी इस्तक़बाल जे लाइ बीठो हुजां तोखे पारायां यार तोखे भला छाजी ख़ुशी थी आहे ऐं छो थी आहे उहो चवंदा आहिनि न त दुश्मन जी दांगी भॻी त भलो पर यार हींअर तवनि जो रवाज हालत पंहिंजी ॾिस न काई पेट ई मट जहिड़ो थी वियो अथई इन करे मां तोखे चवां थो त लालूअ खां लालीअ जे तलाक वठण जो हौसलो धार हुन खां मुतालबो कर यार तूने ठठी जे पुठियां सुहिणी सेठी छोकिरी लॻाए छॾी यार कहिड़े तोखे नांग खाधो भला तोखे ॻोठ में को रिश्ता कोन मिलंदा इहो लालूअ लोठे खे तोया लाली ॾेई छॾी आहे बाबल मां कड़क नोटनि सां 1000 जो हार ठहाराए बैठक ते रखी आयो आहियां अरे हेॾे खणी अची हा त टेड़ो तप पई चढ़ी खणी अची हा त मां कलूअ जे कंध में हणां मुंहिंजो मतिलबु आहे त कंध में परायां बाबा हार जो हक़दार मां न आहियां इन हार जो हक़दार सेठ धनु आहे उन जे मशूरे सां मां सभु कमु कयो हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।